आप देख रहे हैं रोशन पाकिस्तान न्यूज। धाबेजी सैयद बरादरी का गुस्ताख रसूल प्रोफेसर आरफाना मल्लाह के खिलाफ धाबेजी प्रेस क्लब पर मुजाहरा। दिलबर शाह, जुनैद शाह, बिलाल शाह, जमाल शाह ने इस मौके पर मीडिया से बात करते हुए कहा है कि सिंध की शहरी और यूनिवर्सिटी प्रोफेसर डॉक्टर आरफाना मल्लाह ने गुज़िश्ता दिनों इसी नौइयत के केस के मुतालिक तौहीन रिसालत कानून को नौज़ुबिल्लाह काला कानून कहा है, जिस पर एहतजाज भी हुआ कि अब अचानक खामोशी छा गई है। आरफाना मल्लाह ने गुस्ताखी की है और उसे गुस्ताखाना एक्ट के तहत केस दाखिल करके गिरफ्तार किया जाए ताकि उशाक नबी में फैली बेचैनी ख़त्म हो सके। मकसद ये लाए वो मकसद हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान में एक गुस्ताख औरत मलऊना आरफाना मल्लाह जैं सोशल मीडिया ते हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे नामूस जे कानून खे सारो कानून चई करे हुज़ूर जी शान में गुस्ताखी कई आहे। असां हुकूमत वक़्त सां ऐं मुक़्तदर जेके सिक्योरिटी इदारनि उन्हनि सां मुतालबो करियूं था त ज़राए करम 295C खे जेको कानून पाकिस्तान जो ठहियल आहे उनखे इस्तेमालु करे इन औरत खे करार वाक़ई सज़ा ॾिनी वञे। तव्हांजे गोशगुज़ार असां कंदा हलूं, अॼु खां तक़रीबन 11 साल पहिरीं इहे साॻिया ई लफ़्ज़ पंजाब जे गवर्नर सलमान तासीर जंहिंखे असां शैतान तासीर चवंदा आहियूं उन चया हुआ। हुज़ूर जे हिकु आशिक़ रसूल आशिक़ सादिक मलिक मुमताज़ हुसैन क़ादरी 27 गोलियुनि सां उनखे वासिले जहन्नम करे पूरी उम्मत खे इहो पैगाम ॾिनो त जेसि ताईं हुज़ूर जे नाले ते क़ुर्बान थियण वारा मुल्क पाकिस्तान जे अंदरि मौजूदु आहिनि, गुस्ताखनि जे लाइ का बि जॻह न आहे। बारे दीगर असां हुकूमत खे मुतालबो करियूं था त पाकिस्तान जे कानून मुताबिक़ उन्हनि खे करार सां वाक़ई सज़ा ॾिनी वञे। बसूरत दीगर जेकॾहिं को बि गैर कानूनी इक़दाम थियो त उनजी ज़िम्मेदार सिक्योरिटी इदारा ऐं हुकूमत पाकिस्तान हूंदी। अमीन फारूकी, रोशन पाकिस्तान न्यूज़, ठट्टा सिंध।